अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त 15 नुक़्तनि मां अक्सर ते इतफ़ाक़ थी चुको आहे। हुन चयो त अमरीका ईरान सां गॾिजी कमु कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो त ईरान ते पाबंदियुनि ऐं टैरिफ में घटिताई कंदासीं। संदसि चवणु हो त ईरान में रिजिम चेंज थी वई जेको अमरीका जो मक़सदु हो। ट्रंप चयो त ईरान में यूरेनियम जो रचाव न थींदो। ईरान सां गॾिजी ज़मीन में दफ़न यूरेनियम ॿाहिरि कढंदासीं। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त 15 नुक़्तनि मां अक्सर ते इतफ़ाक़ थी चुको आहे। हुन चयो त अमरीका ईरान सां गॾिजी कमु कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो त ईरान ते पाबंदियुनि ऐं टैरिफ में घटिताई कंदासीं। संदसि चवणु हो त ईरान में रिजिम चेंज थी चुकी आहे जेको अमरीका जो मक़सदु हो। ट्रंप चयो त ईरान में यूरेनियम जो रचाव न थींदो। ईरान सां गॾिजी ज़मीन में दफ़न यूरेनियम ॿाहिरि कढंदासीं। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त 15 नुक़्तनि मां अक्सर ते इतफ़ाक़ थी चुको आहे। हुन चयो त अमरीका ईरान सां गॾिजी कमु कंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरान ते पाबंदियुनि ऐं टैरिफ में घटिताई कंदासीं। संदसि चवणु त ईरान में रिजिम चेंज थी वई जेको अमरीका जो मक़सदु हो। ट्रंप चयो त ईरान में यूरेनियम जो रचाव न थींदो। ईरान सां गॾिजी ज़मीन में दफ़न यूरेनियम ॿाहिरि कढंदासीं। आगाह कर रहे हैं अहम ख़बर के हवाले सां त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त 15 नुक़्तनि मां अक्सर ते इतफ़ाक़ थी चुको आहे।